ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकु दफ़ो असां पाण में दोस्त पिकनिक ते वियासीं, महाबलेश्वर वियासीं। त उते हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे कमल। त ॾिसां पियो हर कलाक ॿी कलाके मां पंहिंजी पर्स खोले ॾिसे पियो। मां चयो अलाए छा तकलीफ़ अथसि, पैसा घटि अथसि या कुझु प्रॉब्लम अथसि, छा अथसि। मां चयो भैया छा प्रॉब्लम आहे, कुझु प्रॉब्लम थिए, पैसा घटि थिए, कुझु आहे त मां हेल्प करण लाइ तयारु आहियां। चई न काई ॻाल्हि कोन्हे, ॾिसो मां पर्स में मां पंहिंजे जोइ जो फ़ोटो पियो ॾिसां। मां चयो अरे वाह, जाम वॾी ॻाल्हि आहे, तूं पंहिंजे जोइ खे एॾो मिस थो करीं, एॾो यादि थो करीं, हर कलाक ॿी कलाके खां पोइ तूं हुनजो फ़ोटो थो ॾिसीं, वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। चई सुठी ॿुठी ॻाल्हि कोन्हे, जॾहिं बि मूंखे काई टेंशन जी ॻाल्हि यादि ईंदी आहे, ऑफिस जो टेंशन, घर जो टेंशन, त मां ई फ़ोटो ॾिसंदो आहियां। मां चयो जॾहिं एॾो वॾो टेंशन संभाले वेठो आहियां, ॿिया टेंशन पाण ई निकिरी वेंदा। चओ